नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कादरपुर में खबर ॾींदा हलूं त कादरपुर में लॉकडाउन सबब बुख ऐं बदहाली जो शिकार पौरहित ॿारन मीडिया आफिस ते एहतजाज। यूसी कादरपुर जे रवासिन जो राशन न मिलण खिलाफ़ हुकूमत ऐं डिप्टी कमिश्नर मीडिया आफिस ते एहतजाज कंदे चयो है त लॉकडाउन सबब 1.5 महीने खां बेरोज़गार घरन में हुजण करे राशन न खाइण लाइ कुछ भी न, इन करे बुख ऐं बदहाली सबब परेशान आहियूं। एहतजाज कंदे हाकिम मीराणी, शौकत मीराणी, शाहिद एहसान मीराणी, सत्तार अब्दुल हक थईम, इख्तियार ऐं ॿिन चयो त असांजे ॻोठ में गरीब माण्हू आहियूं जेके मज़दूरी कंदा आहियूं। लॉकडाउन सबब 1.5 महीने खां घर में वेठा आहियूं। घर में राशन न हुजण करे केतिरनि ॾींहंनि खां बचा बुखूं ते वेठल आहिनि। रमज़ान शरीफ़ में बि कंहिं गरीब खे राशन नाहे ॾिनो वियो, जंहिं करे मजबूरन कादरपुर जे रवासिन एहतजाज कंदे हिननि चयो है त बस अहिड़ी ज़िंदगी खां मौत बहितर है। यूसी कादरपुर में पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राशन ॾिनो थो वञे। असां हुकूमत खे मुतालबो करियूं था त असांखे राशन ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़